एक गहरी चीख थियन था जा कौमुन के जागाए थी सा तकदीरों बदलाए थी। यकीनन उस्ताद पेशो मुआशरे जो तकदीरों तब्दील कंदड़ है, पर अफसोस है असांजी सिंध गवर्नमेंट ते जेका हर दफ़े असांखे हिन प्रेस क्लब ते आणे पई कि रातों रात कारा कानून करे पंहिंजूं मुरादूं लखनि में त वधाइनि था, पर उस्ताद जे हक़ ते जेको धारो हणनि था उहो असां उस्तादनि खे क़बूल कोन्हे, असांखे इहो क़बूल कोन्हे। सिंध गवर्नमेंट जेका सखणा नारा त जाम हणे पई, पर अफ़सोस आहे त ॾींहों ॾींहुं मुलाज़िमनि जे आंचनि में इज़ाफ़ो पई करे। आख़िर कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि जेकॾहिं तव्हां इदारा खपाए छॾिया आहिनि, तव्हां IMF ऐं वर्ल्ड बैंक जे अॻियां मोहताज आहियो, लाचार आहियो, त पोइ यकीनन इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञो। त पोइ मजबूरन सॼी सिंध जा उस्ताद कराची प्रेस क्लब ते हूंदा, इंटरनेशनल ख़बरूं हलंदियूं, ऐं पोइ जेका तव्हांजी साथ बचंदी या जेका तव्हांजो नामाचार ॿाहिरि थी उहो तव्हां पाण सम्झी सघो था। असीं सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो पिया कयूं त ख़ुदा रा असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, असीं के वॾा फिनेंशियली शयूं अव्हां खां कोन पिया घुरूं, असां सिर्फ़ु अव्हां खां सर्विस स्ट्रक्चर पिया घुरूं, असां इनिशियल अपॉइंट खां कंफर्मेशन वारो लेटर पिया घुरूं। अव्हां जा जेके ही कारा कानून आहिनि असां उन्हनि खे नथा मञूं, जेसीं ताईं अव्हां नोटिफिकेशन न कढंदो। ही उस्ताद जेके सिंध खां हिते कई आया आहिनि इहो यकीनन मरण घड़ी ताईं हिन प्रेस क्लब ते हूंदा। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद।